नाज़िन ॿोली जे आलमी ॾिहाड़े ते सिंधी अदबी संगत सिंध पारां सॼे मुल्क में रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि नवाबशाह में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ सिंधी अदबी बोर्ड संगत शाख नवाबशाह पारां मुनव्वर सिराज, फयाज़ चंद कलेरी, सत्तार सुंदर, सागर बिलावल इमदाद रिंद, प्रेम पिताफ़ी, बख्शल बाग़ी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैली कढी वई ऐं नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़ैरपुर में सिंधी अदबी संगत पारां सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड खणी सोक सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैलीअ जी अॻवाणी प्रोफेसर अनवर परदेसी, मुख्तियार मलिक, मज़हरुद्दीन शेख, हुबदार जागीराणी, ताज सरोही, लालण चनू ऐं ॿिया करे रहिया हुआ। तलहार में सिंध ग्रामर स्कूल तरफ़ां स्कूल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैलीअ जी अॻवाणी स्कूल जे प्रिंसिपल नासिर बलोच कई। पनो आख़िल में सिंधी अदबी संगत पारां प्रेस क्लब वारो सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ बेखुद बलोच, अमर साहिल, असद चाचड़ ऐं इमदाद चिस्काणीअ जी अॻवाणीअ में ॿोली मुज़ाहिरो कयो वियो। बुल्ली शाह करीम में सिंधी अदबी संगत शाख आबादकारनि शुगर मिल्स तरफ़ां सिंधी ॿोली जागरता मुहिम जे सिलसिले में सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिं में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण जो मुतालबो कयो वियो। सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस में आज़म भट्टी, आगा जान आगा, लाल बख्श लालण सठियो, मेहराणवी मुश्ताक ऐं ज़ुल्करनैन लुंड समेत वॾे अंग में अदीबनि, शाइरनि ऐं सान्यावंदनि शिरकत कई। उन मौक़े ते कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो न ॾियणु हिकु वॾी ज़्यादती ऐं तारीख़ी नाइंसाफ़ी आहे। असांखे कंहिं बि ॿोलीअ सां को बि तासुब नाहे। हिन रियासत जे अंदरि जेके बि क़ौमी वहदतूं शामिल आहिनि, उन्हनि जो हक़ आहे त उन्हनि जी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जी हैसियत ॾेई उन्हनि खे सरकारी ऐं दफ़्तरी तौरु राइज कयो वञे।